जय झूलेलाल। मुंहिंजो नालो मुस्कान सचदेव आहे। मां 9 सालनि जी आहियां। अॼु मां तव्हांखे सिंधी आखाणियुनि जी चटाभेटी मां हिकु आखाणी ॿुधाई रही आहियां, जंहिंजो नालो आहे ॿिनि रुपयनि जी करामत। हिकु राजा वटि पंहिंजो राज कारोबार हलाइण लाइ ऐं पंहिंजे दरबारनि ऐं पंहिंजी जनता जी भलाईअ लाइ खज़ाने में जाम पैसा हुया, पर राजा खज़ाने मां ॿिए के कम लाइ पैसा न कढींदो हो। एतिरे क़दुरु त पंहिंजी राणी खे जेको कुझु खपंदो हो वो पंहिंजी निजी कमाई मां हुन खे आणे ॾींदो हो। हिकु ॾींहुं राजा जे हिकु दरबारीअ खे कंहिं ज़रूरी कम सां पंहिंजे ॻोठ वञणो हो, त दरबारीअ सोचियईं त कि छो न पंहिंजे माउ पीउ वटि वञण खां अॻु राजा खां कुझु पैसनि जी घुर कयां, छो त ॻोठ वारनि खे ख़बर हुई कि हू कंहिं वॾे राजा वटि कमु कंदो आहे, त छो न ठाट बाट सां पंहिंजे ॻोठ वञिजे ऐं पंहिंजे परिवार ऐं दोस्तनि जे लाइ सुठियूं सूखड़ियूं वठी वञणु घुर्जे। इहो सोचे दरबारी राजा वटि कुझु पैसनि जी घुर कई, पर राजा उसूलनि जो पको हो। हुन पंहिंजे खीसे में हथ विझई ऐं सिर्फ़ 2 रुपया कढी ॾिनई। सिर्फ़ 2 रुपया ॾिसी दरबारी मन ही मन में दुखी ऐं मायूस थी वियो ऐं पंहिंजे ॻोठ ऐं कुझु चई बि न सघियो ऐं पंहिंजे ॻोठ जे लाइ रवानो थियो। वाट ते हिकु गांव हो। दरबारी ॾिठई त हुते हिकु व्यापारी डाणू विकिणी रहियो हो। 1 रुपए में हिकु गोथड़ी, 1 रुपए में हिकु गोथड़ी। त दरबारी सोचो कि छो न 2 रुपयनि जी 2 गोथड़ियूं वठी पंहिंजे परिवार ऐं दोस्तनि खे सुखड़ियूं तौर ॾियां। त दरबारी 2 रुपयनि जी 2 गोथड़ियूं वठी अॻिते वधियो। वाट ते हिकु ॿियो गांव हो। दरबारी खे ॿुधण आयो कि हिकु नवाब जी हिकु बेगम खे अहिड़ी त बीमारी थी आहे जेके सिर्फ़ डाणू खाए करे ही ठीक थी सकंदी। उन ॻोठ में डाणू किथे कोन हुया, त दरबारी नवाब वटि वियो ऐं उनखे हिकु डाणूअ जी गोथड़ी ॾिनी। जीअं ई बेगम डाणूअ जा दाणा खाईंदी वई, हुन जी बीमारी ठीक थींदी वई। नवाब जाम ख़ुश थी वियो ऐं दरबारी खे काफ़ी पैसा ॾिनई। दरबारी भी जाम ख़ुश थी वियो। वो चयो कि मां हिकु वॾे राजा वटि कमु कंदो आहियां। मुंहिंजो राजा पंहिंजे खज़ाने मां मूंखे पगार ॾींदो आहे ऐं पंहिंजी महिनत जा पैसा वो इस्तेमाल कंदो आहे। ॻोठ वञण जे लाइ राजा सिर्फ़ मूंखे 2 रुपया ॾिनई ऐं हुन 2 रुपयनि मां डाणूअ जी 2 गोथड़ियूं वठी। पहिरियों त मां इन 2 रुपयनि खे तुच्छ समझण लॻो, समझो, पर इन 2 रुपयनि त कमाल करे ॾेखारियो। नवाब चयो, वाह दरबारी, तुंहिंजो राजा तो वॾो विद्वान पियो लॻी। हिन जा मेहनत सां कमाइल 2 रुपया भी अॼु करामत साबित थिया। मालिक जी महिरत त मूं ते बि थी आहे जो मुंहिंजी बेगम जी बीमारी ठीक थी वई। हाणे मूं भी सबक सिखियो आहे। हाणे मां भी मेहनत कंदसि। इहो ॿुधी दरबारी जाम ख़ुश थी वियो।
फल मिट